अज तारीख़ 18/12/2025 ते अज सामरी डिस्ट्रिक्ट ते असां मौजूद आहियूं। मूंसां गॾु एसडीओ सलीम नाराई साहब ऐं हितां जा आबादगार ऐं संदसि टीम अब्दुल शकूर दारोगा ऐं इरीगेशन जा स्टाफ सभु हिते जॻह ते मौजूद आहियूं। मुंहिंजी दरख़्वास्त ऐं टालपुर फार्म जे रजब ज़रदारी जी दरख़्वास्त ते डायरेक्टर नारा कैनाल शान मला साहब 2 ॾींहं अॻु पहिरीं हिते विज़िट कयो त हे जेके स्पेन ड्रेन थरकोल जूं हितां गुज़रनि पियूं 44 RD सांवरी तां, उनजे करे असांजी शाख में पाणी जी रुकावट आहे ऐं इहा सालनि खां असांजो मसइलो हुयो। ऐं असांजे MP नवाब तैमूर टालपुर साहब जी कोशिश सां ऐं उन बि असांजी मदद कई, सपोर्ट कई ऐं डायरेक्टर साहब उन तहत ई विज़िट कई ऐं उनखां पोइ इंस्ट्रक्शन जेके ॾिना SDO साहब खे त बाबा अॼु सर्वे करे असांखे रिपोर्ट फिज़िकल जेका पोज़ीशन आहे हिते जी उहा रिपोर्ट ठाहे मथे उमाणियो। ऐं असांजो SDO इंतिहाई महिनती आहे ऐं उन अॼु वेही कलाकु ॾेढ ही जेके बेड लेवल वरिता आहिनि अप स्ट्रीम में ऐं ही हितां डाउन स्ट्रीम में, त जॾहिं असांजी लाइनिंग थी त हितां 44 RD खां 100 फुट हेठि सॼी हेठि शाख लाहे छॾी अथनि। इन झोल जे करे मथां वरी शाख उनजो सही डिज़ाइन न थी, उन वक़्त में इहो हिकिड़ो टेक्निकल फॉल्ट पर रहिजी वियो प्रॉपर हिते। पर असां सां थींदो इहो रहियो हर वारे सिल्ट थींदी रही ऐं 2 दरवाज़ा आहिनि उहे 5 फुट जा, उन मां हिकिड़ो त बाक़ाइदे बंदि हो ऐं हर हफ़्ते असां उनखे जॾहिं सिल्ट कढूं था, तव्हां ही ॾिसी सघो था। ऐं असां इलाही तकलीफ़ में हुआसीं, पर हाणे देरि आयद दुरुस्त आयद असांजे इरीगेशन इंतज़ामिया बि अखि पटी आहे ऐं उन जे लाइ असां इहो मथे गुज़ारिश कंदासूं जीअं SDO साहब अॼु फिज़िकल रिपोर्ट ठाहे मथे उमाणे थो डायरेक्टर साहब खे ऐं असांजे MPA नवाब तैमूर टालपुर साहब खे ऐं सेक्रेटरी इरीगेशन खे त हिन किलोयर में ही थरकोल अबेडंट आहे, ही त फेलियर आहे सॼो, ही हितां नथो पाणी फाल न आहे ही स्ट्रक्चर सॼो, इन करे इनखे रिमूव कयो वञे त जीअं ही पाणी जी रुकावट दूरि थी सघे ऐं टेल ताईं पाणी पहुचे। ऐं ख़ासि करे आउं हिकिड़ो मैसेज ॾींदुसि टेल जे खातेदारनि लाइ त हे गुज़िरियल 2-3 हफ़्ता जीअं असां दारोगे जी चेंज कई ऐं उनखे SDO साहब यकदमि उन ते एक्शन वठी ऐं उन्हनि ते कार्रवाई थी ऐं असां काफ़ी वाटर प्रूफ ठाराया बि सही, असां गॾिजी पाण में मशवरो करे जेके ओवर हुआ रियायतूं हुयूं साइज़ खां उहे ठाराया ऐं माशाअल्लाह 9 डेसिबल टेल में पाणी हले पियो पियो कंटिन्यू। लास्ट ईयर हिकु वारो आहे असांजो, उहो बि असांखे उमेदु आहे त इहो बि असांखे वारो जेको आहे उहो मिलंदो, अलाह साईं मदद कंदो। ऐं असांजा टेल जा दोस्त हिते झंग झाड़ी जिन वढियो आहे उन्हनि खे बि जस हुजे, उहो सुठी शइ आहे हिकिड़ी असांजी शाख जी बहितरी लाइ कमु थिए पियो। ऐं अॻे हफ़्ते कुझु आबादगारनि तरफ़ां शिकायत आई हुई त लास्ट डे जॾहिं बंदि थी शाख त पोइ 5-6 कलाकनि खां पोइ कुझु रूटर ते पाइप लॻा हुआ ऐं हिन दफ़े इनशाअल्लाह ऐं पाण हिन सॼे अमल जी निगरानी कंदुसि। SDO साहब खे बि चवंदासूं, उनजी सपोर्ट सां गॾु उनजी टीम हूंदी ऐं इनशाअल्लाह अचर जी शाम ताईं जेसी शाख बंदि थींदी तेसी टेल में पाणी इनशाअल्लाह हलंदो ऐं असां गॾिजी कोशिशि